ब्रह्मचारी जेके संत रहंदा हिते ख़ैर हिकिड़ो श्लोक आहे साहिबनि जो जाचक मंगे नित नाम हा पुट मनीष किथे हाणे इहे जेके श्लोक ईंदा अचनि मूंखे उहो लिखंदो हलनि लिखंदो हले भरींदो हले चङो कहाणी थोरी करे वञा इतिहास सां वास्तो आहे ब्रह्मचारी जेके रहंदा हुआ शुरूआती 80 जी ॻाल्हि आहे 3 जेल हुया हा उनजे साम्हूं कोई गृहस्थी हिंदुस्तानी संत हरदास राम हुयो उन को आयोजन कयो सप्ताह जो भागवत जो त हे को रोज़ वेंदा हुआ कंहिं हुन मूंखे चई अथऊं हलूं था वियासीं स्वामी विवेकानंद साहिब जन सां अंदरि घिरियासीं ॿ टे झूपड़ा हुया हुनमें स्वामी जन वेठा मिलायूं त चयूं स्टेज ते विहायो हली स्टेज ते वेठासीं ॼण लाहिया पाण चयूं ॿोलियो स्वामी जन चई नहीं मां श्लोक चयो जेको उन महिल अची वियो श्री राम जाचक मंगे नित नाम ॿुधो थी सॼी मुंहिंजा तव्हां न को निकितो आहे कोन घणो थी वियो साहिब करे क़बूल क़बूल त यादि अची वई ॻाल्हि जाचक माना घुरिजाऊ नित नाम मॻे थो माना हमेशह नाम ई मॻे थो तूं क़बूल करे मूंखे बख़्शे त मथां मोटो ऐं छा थो कर नानक परमेश्वर यजमान हेॾो मां जाचक आहियां घुरण वारो नाम जे वरी हाणे उहो जाचक आहे ॾियण वारो हिन ब्रह्मण चवंदा आहिनि असांजा जाचक आहिनि असांजा ॾींदड़ आहिनि नानक परमेश्वर यजमान चसे बुखण मूल जंहिंखे परमेश्वर ॾियण वारो थिए हे घुरे न त नाम मां घुरां थो तूं ॾियण वारो थिए त मूंखे बुख छाजी रहंदी नानक परमेश्वर यजमान चसे बुखण मूल माना पाड़ माना हृदय में जेके बि बुख आहिनि मन में हीअ रहंदी कान संतुष्टि अचे थी न त नाम ईंदो त संतुष्टि ईंदी कामना थोरी पूरी थींदियूं संतुष्टि अची वेंदी घुरिजे न रहंदी इच्छा ई न पैदा थींदी उल्टो न पकड़ियो असांजी इच्छा पूरी थींदियूं न त कृपा कंदो टपड़ ॾींदो न आहे खसींदो आहे उल्टो न वठो छड़ो फ़क़ीर जी लाइन पकड़ियो ख़बर पइजी वञे हा हुनखे आज़ादु करे छॾींदा बसि बंधन ई छुटो गुरू नानक साईं बीठा आहिनि मर्दानो चए थो साईं सेठ जे दुकान ते हलूं भई पंहिंजी कहिड़ी पई आहे भई न को सौदो खपंदो आहे न हाणे कीअं ताज़ बणियल आहिनि चढ़ी आहे हो पंहिंजे ग्राहकनि में हो नज़रे कोन त गुरू नानक बीठो आहे त साहिब जो वधंदो रहंदे नथा आया राजरियान जे हिकिड़े संत कहे वटि हुन वटि ॿकरी खीर पीए सुबुह जो उथिया ॿकरी मरी वई साहिब वॾी ताईं लीला जे मन आदर न कयो आहे त वधंदो रहंदे हाणे इहो हाल अथसि वधियो त पोइ कहिड़ो हाल थींदुसि ॿकरी इहा बि सीड़ थी पई हाणे प्रभु जा भॼन कंदो बसि श्री राम मर्द जो अभाव में भाव बणाए रखे हे कामना पूरी थिए त बचो बि नहीं आहे पोइ मां ख़ुशि आहियां श्री राम राम मर्द आहे किथे थोरी ॻाल्हि त रुसण हे हो ईर्खा हे मरी आहे मर्द के नज़र अचनि था मर्द जेको सहन करे जेके पैदा थिया आहिनि जंहिंजा नाला आहिनि जंहिंजे करे सृष्टि बीठी आहे राम राम हा
सोरठ महिला पंजवा। हा हर नाम हृदय परोया। हरे हरे हरि नाम हरि नाम। हृदय मन हृदो, हृदो मन दिल ऐं उनमें मन जो निवास आहे। मन मन ख़्याल परोया सदाई नाम हले थो बस। हा सब काज हमारा होया। कम थी वियो बस। जिथे नाम आहे उते सभु कुझु आहे, सभु पाणे बराबरि थींदो। हा चिंतन रहंदो त चिंता न रहंदी। बोला मास्टर साहब तूं चिंतन कर प्रभु का, वो चिंता करे तेरी बस। प्रभ चरणी मन लागा। ओ प्रभु जे वचननि सां असांजो मन लॻे। प्रभु चरणी मन लागा। हा पूरन जाके भागा। ओ असांजे पूरब जा बाग न जेके वेठा आहियूं, कॾहिं एॾे न ॻणिया की थोरा ऐं घणा, त पोइ वॾ भागी साध संगत इहो छो चयल आहे। अरे ख़लक त पादर हूंदो कर ख़लक आहे, पागल खानो आहे, देरि थोरी आहे ख़लकर थियण में, सम्झ में नथो अचे। न ईअं थो ॻाल्हायूं असां। मूढ़नि खां मूढ़ आहे जेको ख़लक ॻणे थो साध संगत में। पोइ असां ज़बान ॿुधी करे चऊं था, मगर दिलि सां नथा चऊं त असां वॾ भागी आहियूं। हा पुट असां ॿिन्ही तरीक़े जा जवाब हुजनि। असांजे नितन मां आरती ते कोई महिमान आयो जेकॾहिं हेॾे न वेंदड़ आहे ऐं आरती जो टाइम थियो, मां आरती ते वञा थो, आरती ते रोज़ु वेंदो आहियां छा? तंज़ुम जी दृष्टि सां चए त उहे चमाटा आहिनि मां वटि जो। अभागा किथे वेंदा आहिनि? भाग वारा वेंदा आहिनि। जे धीरे सां पुछे थो रोज़ु आरती साहिब ते वेंदा आहियो, अबा मां पाण किथे पुछी सघंदो आहियां? जीअं असां मंदा भुलियल आहियूं, उनजी कृपा थिए थी जो असांखे छिक थो करे, तॾहिं था वञी सघूं। असां पाण किथे वञूं था? नंबर खे तव्हां नंबर करिणो आहे। मुंहिंजो जीवन ई गुज़रियो आहे। अहंकार उनखे चमाट आहे, जेको नंबर आहे उहो तव्हां नंबर थिए। अञा अञा घणो खपंदो पियो आहे। असां गुज़ारे मसाणनि मां। श्री राम। हा धार्मिकता जे मथां अंगूठी न अचे। हा प्रभु चरणी सत्संग जे गुरमुख सत्संग जे टाइम खे व्यवहार सां जोड़े छॾे, या व्यवहार जो वधण करे सत्संग छॾिजी वञे। पियो जनम भिटके नाम वारो थियो आहे, गुरू वारो थियो आहे, गुरमुख आहे जेको सत्संग लाइ टाइम न कढे, मार जे सुहा जो यादि करे पंहिंजो जीवन बर्बादु थो करे पियो। सत्संग अॻ में धन भेणा पोयो आहे, बाक़ी तो सत्संग छा जो थियो आहे? श्री राम। तो मूंखे कहिड़ो कमु थींदो? हा प्रभ चरणी मन लागा। पूरन वचननि सां प्यारु, प्रभु जी कृपा मुंड कोडे सां चवंदा आहियूं। प्रभु जी कृपा तॾहिं सम्झ संत प्यारा लॻनि, जा वचन प्यारा लॻनि। श्री राम श्री राम श्री राम। हा प्रभु पूरन चरणी मन लागा। पूरन जाके भागा। असांजा पूरन भाग वचन मिलनि था। हा मिल साध संग हर ध्याया। वाह वाह। मिल साध संग हर ध्याया, साधु जे संग में हरि जो ध्यानु थिए। श्री राम श्री राम श्री राम। एॾी दिलि सां जो आकाश गूंजे, छत में आवाज़ वञे श्री राम। हा श्री राम। ईअं तव्हांजो हृदय प्रफुल्ल थींदो, शोक भय चिंता रिफ्यू थी वेंदी, कूड़ा दिलि असांजा। हा मिल साध संग हर ध्याया। आठ पहर आराध्यो हर हर। बस विर्त जुड़ी हुई अठई पर आराधे हर हर। हा
मन चिंदिया फल पाया। ओहो, मन चंदी आई है प्रभु जो दर्शन, बस प्रभु जो ज्ञान हृदय में जुड़ियो रहे, प्रभु जुड़ियो रहे, आत्मा जो ज्ञान जुड़ियो रहे, बस घुर्जे न रही न जेके मुंहिंजो आहे मूंखे मिली रहंदो, बसि हिते ई उहा अची वेंदो, मुंहिंजो आहे मूंखे मिली रहंदो, जेको मुंहिंजो परमात्मा लिखियो आहे उन में परमात्मा बि न कटींदो, ॿिए जी ताक़त ई न आहे। जंहिं लिखियो आहे उहो बि न कटींदो, जेको लिखियलु आहे तोसां ख़ुदा ख़ुदि गॾु हुजे त बि तुंहिंजो कटबो न। रोवे पांडव भय मजूर जिन के स्वामी रहत हजूर, जंहिंसां कृष्ण सदाईं गॾु हो उहो रोईंदा ई रहिया। कोई भी संगत के दुख आहे कंहिं बि प्रेमी जो, पंहिंजो हितां जो मिट माइट जो हवाला अचंदो, संतनि खे वठी न वञो, हे शब्द आकाश आहे, तूं चयो मां बाणी पढ़ी उहा हुते पहुची वई, तूं मूर्ख अंधो थी करके कष्ट ॾे थो, तूं शेवा कर, संतनि जे पुॼण सां मुंहिंजा दुख लही वञे त पोइ त असां घुमा पिया न, जवाब नथो मिले, मूड़ हो कंहिंजा जाओ इन ॻाल्हि चकर में न पओ, बसि असां पाणी पढ़ीसीं, तूं अञा चओ ई पियो असां शुरू करे छॾीसीं, हे शब्द ते पहुची वियो, इहो थियो पियो आहे की न, कूड़ा दिलासा ॾियो था सभा में, छा कयो था तव्हां? कई फ़ोन आया, साईं तव्हां हेॾो फ़ोन कयोसीं, हेॾो हे थियो हे थी वियो, अरे कंहिंजे आसिरे सां जियूं था, बसि थोरो घणो न चओ, तूं थोरो हेठि ॾिनी, कोई बि दुख आहे बसि, श्री राम। शमशान वेंदासीं, पंहिंजा गुरमुख आहियो, ॿार आहियो, पुटु आहियो, भाइर आहियो, सभु तव्हां खोले रखंदाऊं, असां हिते ई बाणी शुरू कंदासीं, उते ॿांभणा खे पोइ पढ़े पोइ असां कयूं, अड़े असां जंहिंसां वियासीं असां पंहिंजो कमु कंदासीं, चाहे कंहिं डॉक्टर ॾे कंहिं वेंदासीं त हितां ई मरीज़ खे कहिड़े क़िस्म जो आहे हितां ई शुरू कंदासीं, उते जे टाइम न लॻे, चुप कंहिं बि मरीज़ खे उथाइणो न आहे, जिते संत ऐं डॉक्टर अचे उते चुप हुजे, कोई बि कंहिंसां ॻाल्हाए न, तॾहिं हुनखे सोचण जो मौक़ो थींदो डॉक्टर खे ठीक सां ॾिसण जो, इहा बि यादि रखी छॾियो, सभिनी खे ॿुधाईंदा कयो, श्री राम। हा, परा पूर्बला अंकुर जाग्या। परा पूर्बला अंकुर जाग्या, ओ हो पाण जो उन नमूने सां असां कयो त फल बि ओड़ो ठहे न। अनेक जन्मों के जब पुण्य उदय होते हैं, श्रीमद् भागवत जी तुका, तब जीव को सत्संग मिलता है, और सत्संग से मिलने से इनका मद और मोह नाश होता है, वो नाश न थियो तो सत्संग मनोरंजन थी वियो न, अहंकार ऐं मोह नाश थिए, मोह जी खींच नाश थिए ऐं अहंकार नाश थिए। हा हा बुढ़ा, राम नाम मन लाग्या। बस राम नाम में मन लगी वञे, श्री राम श्री राम श्री राम श्री राम। हा, मन तन परा पूर्बला अंकुर जाग्या, राम नाम मन लाग्या, मन तन हर दरस समावे। बस मन में तन में हरि, बस हरि खे ॿुधा पियो, हरि खे ॾिसां पियो, परिक्रमा कयां थो बि ॼण हरि जी परिक्रमा कयां थो, श्री राम। हा, हर वक़्तु हर शब्द सां प्रभु जोड़े छॾियो, साईं अचिजो बाबा, प्रभु पहुचाईंदो, प्रभु पहुचाईंदो। उन ते डंग आहे, कहिड़ी ख़बर आहे उन महिल तुंहिंजी स्थिति कीअं आहे,
कीअं वचन ॾेई सघंदो आहियां, कीअं हा करे सघंदो आहियां, झूठी थी वेंदी। कॾहिं बि ईअं न चवंदा की हिन महिल पहुचंदासीं। ॿुधो, पहुचणु तव्हांजे हथ में न आहे, तव्हांजे हथ में ट्रेन ते पहुचणु आहे। पोइ ट्रेन जी हले, उहो बहानो पकड़ियो न वेंदो, देरि थी वई, हीअं थी वियो, हीअं थी वियो, सभु ग़लति। तूं त मयार आहे, तूं ट्रेन में चढ़ पहुतो त मयार ख़तमु आहे। जंहिंमहिल पुॻा उहो प्रभु जे हथ में आहे। जंहिंमहिल त पुॻे खां पोइ जंहिंमहिल लेट चवंदा आहिनि, मूंखे एॾी तकलीफ़ थींदी आहे, सची ॻाल्हि आहे, मन खे हलाए सिधो करे छॾिजेसि। हले लेट न थिया त गाॾी पुॼे आहे हिते, छा बि नथो मिले, ॿुधी खुलियल आहे ईअं, लेट न थिए हा त गाॾी पुॼे हा। हली ड्राइवर चरिया थिया आहिनि छा, लेट कंदा, टाइम सां ईंदा, टाइम सां वरी घरु सुखी थींदा, उहो पाण तंग वेठा हूंदा। मजबूरी करिणो थो पए, गाॾियूं कैंसिल करिणी थियूं पवनि, ट्रेन जहाज़ कैंसिल था कनि, न कनि त टकरबा न, ख़तमु थींदा न। असां चाचो शोकमल सदाईं यादि अचे, सदाईं यादि अचे। जंहिंमहिल ॿुधो भाई लेट, चए पहुतो न, चए चाचा पहुचबो न, सची ॻाल्हि ई न, त पहुतो न भाई, तूं लेट खे छो थो वठे। असां चऊं ई नथा, तूं चवंदो गाॾी लेट ई, शिकायत ई शिकायत आहे। कोई गुरमुख नथो बणिजे। तोखे पुछे केरु थो, तूं लेट छो थो चईं पियो भाई। जेके संत मना था कनि पिया, असां काॾे था वञूं पिया। असां जीवन गुज़ारियो आहे तॾहिं था चऊं न, कल्ह थोरी था चऊं हाणे बीमार थियूं तॾहिं चऊं था। तव्हां त जीवन असांजे मथां पकड़े ॾेखारियो, कॾहिं असांजो छपो अहिड़ो निकितो हुजे, गिरस में न रहूं था। बसि मन तन सदा आनंद में, सभु प्रभु दर्शन। कॾहिं बि संत खे न ॿुधाइण, मां हेॾे वियुमि, हे ॾिठुमि, हे ॾिठुमि, पोयां ॿुधाईंदा साईं जन सां वियासीं, हे ॾिठोसीं। के मोतबर थी करे असां जॻहि वेंदा आहिनि, भई साईं हवालु ॾे, अड़े तूं पुछ त मां चवंदुमि न, एॾो वरी तूं सियाणो न थी वञे न असांखां। मां तोखे ॿुधायां मां हेॾे वियुमि, हेॾे मां काथे वियुमि। रावण महिल ईंदो, चए असां घुमी आयोसीं, हिकिड़ो भेरो पुछे, असां ख़ुशि पर्सन थोरी नथो पुछंदा, पंहिंजा थिया न। मुंहिंजो रावण कॾहिं पुछो त ईअं पुछो, भाई थी आयो घुमण जाॾे मां पाण वञा, मुंहिंजो मन पिंगू हुयो, मुंड जे आश्रम जीअं आयासीं, काॾे न वञिणो आहे। हे त मां मन ॿ टे भेरा आया, चाचो रिजमल रहियो पियो बनारस लाइ, 5 महीना थी विया, जॾहिं मौक़ो थियो तॾहिं हलंदासीं, नाना न ॾाॾाणा, अञा हेॾा सफ़र न आहे, न शुरूआत ई न असांजी। श्री राम श्री राम। चाहे तीर्थ धाम सभु ॿिया कराया, पंहिंजी इच्छा सां काॾे न, बाक़ी दुख बीमारी गमी। हा, मन तन हर दर्श समावै, मन तन हर दर्श समावै, नानक दास सचे गुण गावै। नानक दास सचे गुण गावै, नानक दास सचे गुण सचे गुण गावै। बोल गुरु नानक देव। साहिब